कुछ तो कदुर शुनास थियो। हाँ, इंसान जी तबीयत आ तो वो शिकायत जल्दी कंदो आ, शुक्र न कंदो आ। आहे कि न? यो पंजो तजुर्बो आ। 24 कलाक माण्हुनि सां वास्तो आ न। जेको माण्हू सोचे तो दाह खयूं तो चे साईं हीअ मुसीबत, साईं हीअ मुसीबत, वारो कर साईं, दुआ घुर्जे। अड़े हेतिरियूं रब तो ते नेमतूं कयूं आहिनि, कॾहिं इन जे लाइ कोई शुक्र अदायगी कई अथई रब ते? जेकॾहिं 99 इनाम आहिनि ऐं हिकिड़ी तकलीफ़ आहे तो उन हिकिड़ी तकलीफ़ जूं दाहूं वॾियूं वॾे सॾु करे थो, पर 99 नेमतुनि जो शुक्र अदा नथो करे। आहे या ग़लति थो चवां? ॾिसो न तव्हां पाण पंहिंजे गिरेबान में ॾिसो, मां पाण खे ॾिसां, हाँ केतिरा रब इनाम कया आहे। कुछ तो शुक्र गुज़ार थियूं न। अल्लाह जे नेमतुनि जो शुक्र अदा करण रब जो वाइदो आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजा शुक्र गुज़ार थींदो त तव्हांजी नेमत खे अञा मां रब वधाईंदुसि। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जे शुक्र कंदो त तव्हांजे नेमतुनि खे मां रब अञा वधाईंदुसि। हाँ, पर इंसान ॾाढो बेशुक्रो आहे। इंसान थोड़ी तकलीफ़ ईंदी, रड़ दाह वाको कूको दाहूं शुरू करे ॾींदो, पर नेमतुनि जो शुक्र गुज़ार न हूंदो आहे। हक़ इहो आहे त पंहिंजे मालिक करीम जे नेमतुनि जो बानो शुक्र गुज़ार थिए। ॻाल्हि सम्झो था जी? जेतिरो शुक्र गुज़ार थींदो ओतिरो रब तव्हांजे नेमतुनि खे वधाईंदो। इहो बस जुमिलो यादि करे छॾियो, पंहिंजे हियांव ते लिखी छॾियो। जेतिरो शुक्र गुज़ार थींदो ओतिरो रब तव्हांजी नेमतुनि खे वधाईंदो। जेकॾहिं तूं 500 रुपए जो मालिक आहीं, शुक्र कर रब तोखे 500 खे 5000 बनाए ॾी। जे 5000 जो मालिक आहीं, शुक्र कर रब तोखे 5 लख बनाए ॾींदो। बेशुक्रो न थी। वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, जेकॾहिं मुंहिंजो नेमतुनि जो कुफरान कयो आहे, कुफरान नेमत कयो आहे, मुंहिंजे नेमतुनि जा इनकारी थियो, मुंहिंजे नेमतुनि जा बेशुक्र बणियो, त पोइ मुंहिंजो अज़ाब ज़ोर सख़्त आहे। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे नेमत जो शुक्र अदा करण बाने जे मथां हक़ आहे। अलहम्दुलिल्लाह ही त फ़कीरी लॾो आहे। फ़कीर नालो ई सब्र ऐं शुक्र जो आहे। फ़कीर खे साबिर बि हुजणु खपे ऐं शाकिर बि हुजणु खपे। जे फ़कीर आहियो, जे तसव्वुफ़ ऐं फ़कीरी में ऐं अल्लाह जे दोस्तनि वारे हिन लड़े में शामिल थिया आहियो, त पोइ जॾहिं बि का तकलीफ़ अचे त उन ते सब्र कयो। तकलीफ़ अचे त इंसान, दुख ॾाकड़ा बि इंसान जे मथां आहिनि, ॾींहुं बि इंसान जे लाइ त राति बि इंसान जे लाइ रब ठाही आहे। बीमारी बि इंसान जे लाइ, चङ भलाई बि इंसान जे लाइ। अस्पताल में हिकिड़े भेरे वियुसि, को बीमार हो उन खां पुछण जे लाइ। हीअं त वेठा आहियूं दरगाह ते, त माण्हू अचनि था, साईं दुआ घुरो, त बीमारी आहे, मुसीबत लहे, साईं दुआ घुरो। दुआ घुरंदा आहियूं, मुंहिंजा मौला हिन खे सिहत ॾे, शिफ़ा ॾे। 24 कलाक दुआऊं शिफ़ा जे लाइ घुरंदा आहियूं। अस्पताल में वियुसि, मां कॾहिं कॾहिं ईअं दुआऊं घुरंदे घुरंदे सोचींदो हुउसि त अलाह साईं बीमारी खे ई न खलके हा। वीचारा माण्हू ॾाढा तकलीफ़ में, माण्हुनि जा दुख सूर ॾिसी था दिलि चवंदी त अलाह साईं खणी बीमारी खलके ई न हा। ही वीचारा चिकन था पिया। अस्पताल में जो वियुसि, वॾी सी 4 माड़ अस्पताल ठही पई हुजे, 800-900 त रुॻे डॉक्टर हुजनि, कंपाउंडर, छा चवंदा आहिनि इहे
के सुन हण वारा के मेडिकल स्टोर वारा मुंह पे सोचो मुझा मौला इन्होंने हज़ारे माण्हुनि जी रोज़ी तो इन्हें ते ठाही आहे हाणे जेको माण्हू बीमारी न थिए त हे डॉक्टर काॾे वेंदा हेॾियूं वॾियूं अस्पतालूं हज़ारे लखे माण्हुनि जो रोज़ी जो बंदोबस्त इन माण्हुनि जे बीमारी ते रब रखायो ऐं बीमारी भी इंसान जे जिंदगी जो हिस्सो आहे तकलीफ़ भी इंसान जे जिंदगी जो हिस्सो आहे सुख सणाई राहत फरहत इहा भी इंसान जी जिंदगी जो हिस्सो न सदाई सुख हूंदो आहे न सदाई दुख हूंदो आहे ॻाल्हि सम्झो था इन माल उसरे युसरा तंगी सां गॾु आसानी आसानी सां गॾु तंगी इहो सिलसिलो गॾु पियो हलंदो आहे फ़क़ीरो दोस्तो अगरि तकलीफ़ अचे त साबिर बणिजी वञे अल्लाह जे ॾिनल तकलीफ़ ते सब्र कयो पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कड़ाई चखी जे चेठ करे घर में अचानक हादसो थी तो वञे सानियो थी तो वञे को घर जो भाती फौत थी तो वञे पोइ उन जे लाइ ॾिसो हूअं त फ़क़ीर आहियूं पर ओॾी महिल ॾिसो असांजी फ़क़ीरी काॾे हली थी वञे ओॾी महिल असांजी फ़क़ीरी काॾे थी हली वञे बसि कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे कंहिं फ़क़ीर जो पुटु थी वियो उहो फ़क़ीर हो तमामु नेक हो अलाह साईं हुनजे क़बर खे रोशन कंदो अलाह हुनजे दर्जनि खे बुलंद कंदो पर उन फ़क़ीर जेके फोन ते रड़ियूं करणु शुरू कयूं जो मुंहिंजा लिंग ॾकी विया बाबा सब्र कर अलाह जी शइ आहे अलाह जी शइ अलाह घुराई आहे पाण वटि रब जी मर्ज़ी आहे जेतिरी अमानत जेतिरा ॾींहं रब चाही तो वटि रही रब पंहिंजी शइ पाण ॾे घुराई आहे सब्र कर बुज़ुर्गड़ो अल्लाह जो वली हो उनजो पुटु वफ़ात करे वियो ॿुधायूंसि फ़क़ीर पंहिंजे मस्ती में ज़िक्र भरे कैफ़ में वेठो हुजे ॿुधायोसीं पुटु तव्हांजो नौजवान पुटु गुज़ारे वियो आहे फरमाए त सग बच्चा मुर्दा दफ़न ब कुने कुत्ते जो पिलुंगड़ो मरी वियो आहे दफ़न करे छॾियोसि पंहिंजे अल्लाह जे ज़िक्र में मोहब्बत जी अहिड़ी अज़ीम कैफ़ियत में वेठो हुयो इहे बि अल्लाह जा बाना हुया इहे बि त अल्लाह जा बाना हुया जन पंहिंजे रब जे रज़ा ते साबिर रहिया शाकिर रहिया रब जे तकलीफ़ुनि आयलुनि ते उन्हनि सब्र करे ॾेखारियो प्यारा दोस्तो फ़क़ीर बणियायो त सब्र वारा बणिजी वञो पंहिंजे दिलुनि खे सब्र बि सेखारियो शुक्र बि सेखारियो तकलीफ़ अचे दुख या गम अचे त छा कबो सब्र कबो जेकॾहिं का फौतगी थी वई को अचानक हादसो थी वियो त रड़ न कयो दाह न कयो वाका न कयो माण्हू न खिलायो ईअं न चओ त अल्लाह ताला मूंसां ना इंसाफ़ी कई आहे न न न न अल्लाह ताला जेको करे थो फ़आल लिमा युरीद आहे जीअं करे थो बरहक़ आहे सचा जीअं करे थो बहितर करे थो उन में असांजी भलाई ॻाल्हि सम्झ में अचे थी थकिजी पिया आहियो